मैं नहीं वहां मेरा मुर्शिद विचा उचिया दे संग लाए। कोई रखे तो सही ना यारी, कोई लाए तो सही ना गुरु नानक सा यारी। मैं सदके जावाए ना उचिया तो जिन्ना नीवियां नाल निभाई। कोई यारी गुरु नानक सा रखे तो सही, कोई पो ॾिसे गुरु नानक किए तो निभाए। किए असां पापिन सां तो गुरु नानक निभाए किए। बुले शाह चए थो न, यारी बुलिया उथे रखी है जिथे यारी निभाउण दा दस्तूर हो। ही गुरु नानक जो दर अहिड़ो अथव। हिते जेकॾहिं गुरु नानक सां कनेक्शन जुड़ी हो न, लिव जुड़ी वई, ॿिया रस ॿिया कमकार फिका लॻंदा। सभु कम गुरु नानक खे चईंदे ई सभु थी वेंदो सभु। और जिन जी यारी गुरु नानक सां आहिनि उन्हनि खे दुनिया जी परवाह कोन, उन्हनि खे दुनिया जी यारनि जी ज़रूरत ई न आहे। जिन जी यारी गुरु नानक सां थी वञे थी न, उन जी सॼी दुनिया यार आहे, सॼी दुनिया उन जी थी वञे थी जिन जो गुरु नानक यार आहे। इतिहास में आयो आहे न, हिकिड़ो ग़रीब गुरु नानक सां एॾी प्रीत एॾो प्यार गुरु नानक जे चरणनि सां सदाई घर में जपे वाहेगुरु धन गुरु नानक वाहेगुरु वाहेगुरु। सदाई करतार जो नालो जपे। गुरु नानक जे चरणनि सां एॾी प्रीत लगी हुई, सदाई यादि गुरु नानक जी। जॾहिं वक़्तु गुज़रियो, घर वारी चएसि थी हाणे इन नाम खे थोरो घटि जप, इन तस्बीह खे थोरो रख, हाणे कंहिं कमकार ते वञ त इहे असांखे सुकियूं रोटियूं या बुख ते सुम्हणु असांजो नथो थिए। घर वारी चवंदी अथई, ज़ोर करे जॾहिं मोकिली थी अथसि कम ते, घर वारी खे चवंदो आहे चलो मूंखे हिकिड़े कंहिं कमु ॾिनो आहे काठी कटण जो, ऐं वञा त सुभाणे को उते कम ते लॻी वेंदुसि। हाणे घरों त चई निकिरंदो आहे कमु मिली वियो आहे मूंखे, वेंदो आहे जंगल में कमु त उते आहे कोन कोई, उते पुॼे थो वरी शुरू थिए थो धन गुरु नानक धन गुरु नानक वाहेगुरु 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 नाम जपे थो। ये वाहेगुरु वाहेगुरु जपे तो अहिड़ी लिव जुड़ी वञे थी, ही शाम थी वञे थी, ख़बर नथी पए। वरी शाम थिए थी, वरी घर अचे थो। घर वारी पुछेसि थी करे आई कमु? चए हा करे आ। चए मज़दूरी मिली हूंदई न, ॾे। घर वारी खे चवंदा कमु त बिल्कुलु करे आवां, पर मुंहिंजो मालिक सखी आहे, जाम करीम आहे, रहमत करण वारो आहे। मां सोचो उन खां ॾियारी सुभाणे वठंदसि, मूंखे घुरंदे शर्म अचे पई। घर वारी चवंदा चलो ठीकु आहे, सुभाणे तूं ज़रूरु वठिजांइ। सुबुह थींदो आहे, वक़्तु थींदो आहे, वरी वेंदो आहे जंगल में। घर वारी मोकिली थी अथसि, वञी टाइम थी वेंदी, वरी उते पुॼंदो आहे, कमु त उते आहे कोन। वरी शुरू थींदा धन गुरु नानक वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। वरी लिव लॻी वेंदी आहे गुरु नानक जे चरणनि सां। बसि ईअं जीअं लिव जुड़े थी, शाम थी वञे थी, वक़्तु गुज़री वञे थो, ख़बर ई नथी पए। वरी शाम जो अचे थो घर, घर वारी पुछण लॻसि अॼु वठी आहीं 2 ॾींहंनि जी ॾियारी? 2 ॾींहं तूं कमु कयो आहे, वठी आहीं ॾियारी? वरी साॻियो जवाबु ॾींदा मुंहिंजो मालिक सखी आहे, करीम आहे, मां खां उन खां घुरदे शर्म अचे थी। मां सोचियो सुभाणे बि मज़दूरी जेका कंदमि न, 3 ॾींहंनि जी गॾु वठंदमि। मां पंहिंजे सेठ खां पंहिंजे मालिक खां 3 ॾींहंनि जी मज़दूरी गॾु वठंदमि। घर वारी चवंदी अथसि चवंदी सुभाणे जी वञे न, उते पुॼण न चुञानी, ऐं 2 ॾींहं तुंहिंजे दर ते कमु कयो आहे, तुंहिंजी मज़दूरी कई आहे, 2 ॾींहंनि जी मज़दूरी ॾे, पोइ आउं कमु कंदोमांइ। जे ॾेई त कमु कजांइ, जे न ॾेई न त ॿिए कंहिं सेठ वटि वञी करे कमु कजांइ। ऐं चवंदी अथसि घर वारी त जेकॾहिं 2 ॾींहंनि जी मज़दूरी ॾेई त कमु कजांसीं, न त उनखे चवंदासीं बाबा तूं वटि मां कमु न कंदुमि, ॿिए वटि कमु कंदोमांइ। जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधंदो आहे घर वारी जा, दिलि में एॾी चोट लॻंदी अथसि। चवंदो मां गुरु नानक जो दर, गुरु नानक जा चरण वाहेगुरु खे छॾे करे मां केॾे वञा, काॾे वञा? मुंहिंजो त सभु कुझु गुरु नानक। एॾी दिलि में चोट लॻंदी अथसि, रोइण अची वेंदो अथसि। दिलि एॾी भरिजी ईंदी आहे हुनजी, अखियुनि में आंसू अची वेंदा आहिनि हुनजा, रोइण अची वेंदो। घर वारी खे कुझु जवाबु न ॾींदो। सुभाणे थींदी आहे, वरी सुबुह जो वेंदो आहे, घर वारी वरी चवंदी अथसि मज़दूरी यादि सां वरजांइ। उहो वेंदो आहे रस्ते में, अॼु मायूस आहे,
चोट लगी न दिल में कि उन मालिक के छॾे ॿिए मालिक जो कमु कजां, तोखे मज़दूरी ॾे ई कोन थो। वरी जंगल में पुॼे थो, उते त कमु वरी आहे कोन, वरी शुरू थिए थो। चवंदो आहे यार मुंहिंजी त गुरु नानक सां प्रीत आहे, उहो फल ॾे न ॾे, मज़दूरी ॾे न ॾे, उहो उन जो कमु आहे। असांखे त जपणो आहे, असांखे त उन यार खे यादि करिणो आहे। वरी शुरू थी वेंदो आहे धन गुरु नानक, धन गुरु नानक, धन गुरु नानक, वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। ही जपदे जपदे जॾहिं शाम थींदी आहे, घर वञणु लॻंदो आहे। चवंदा हलूं त घर। वरी सोचंदो आहे, घर वारी वरी पुछंदी मज़दूरी किथे आहे? चवंदा इन लाइ छॾ बसि, नथो वञा अॼु घर। सुबुह ॾिसंदासीं जेको थियो, सुबुह जी सुबुह ॾिसंदासीं। थोरी देरि वेंदो आहे, घंटो ॾेढ ॿ, वरी मन में ख़्यालु ईंदो अथसि न यार घर ॿार परेशान थींदा, वरी वञिणो आहे घर। जीअं हलंदो आहे घर ॾे, घर जे ॿाहिरों वरी वेही रहंदो आहे मायूसी में कि घर छा जवाबु ॾींदमि। घर वारी त मूंखे ताना पई ॾे, ताना। वरी जीअं सोचे 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 वरी जीअं अंदरि वेंदो आहे, दर खोलींदो आहे, ही धूआं जीअं माना जीअं चुल्हो पचंदो आहे न, धूआं अॻे काठियूं ॿारींदा हुआ, धूआं ॾिसंदो आहे मथे। सोचींदो आहे यार हे मुंहिंजे घर में, ग़रीब जे घर में एॾी अधु राति जो चुल्हो कीअं थो ॿारे। जी वेंदो आहे घर वारी खे ॾिसंदो आहे नवां कपिड़ा पातल, ही रोटी तयारु करे थी मुंहिंजी घर वारी, पंहिंजे पाण को पुछंदो आहे अड़ी ही कपिड़ा हिन खे नवां काॾों आया, या ही अधु राति जो रोटी थी पचाए, ही काॾों आया। खिल दे करे चवंदी आहे अची वियो, प्यार सां पुछंदी आहे अची वियो? चए हा अची वियुसि। चई तव्हां कम में मसरूफ़ हुयो? पुछंदी आहे ईअं घर वारी, प्यार में पुछंदी आहे तव्हां कम में मसरूफ़ हुयो, देरि कई अथव? पुछंदो अथसि, चवंदा ही सब्ज़ी, ही नवां कपिड़ा किथां आया थी तोखे? अहिड़ी मां त चुल्हो ॿारे वेठी आहियां, ही कपिड़ा नवां पाए वेठी आहियां, काॾों आया थी? चवंदी तव्हां कम में मसरूफ़ हुयो न, तव्हांजे सेठ मोकिलियो आहे सामान, तव्हांजे मालिक मोकिलियो आहे। हथ को वठी कमरे में वेंदसि, जंहिं जंहिं शइ जी घर में ज़रूरत हूंदी आहे न, उहे सभिनी शयुनि जा ढेर लॻा पिया आहिनि। हाय धन गुरु नानक, धन गुरु नानक, ढेर लॻा पिया आहिनि। उहो ढेर ॾिसी करे ही वरी अखियुनि में पाणी अची वेंदसि, दिलि भरिजी वेंदसि। गुरु नानक मोकिलियो आहे सामान, जे तव्हांजे मालिकनि जा नौकर आया हुया, ॾियण आया, माण्हू आया ॾियण आया, चवण लॻा कि हू कम में बिज़ी आहे, मसरूफ़ आहे, इन लाइ असां खणी आया आहियूं इहो सारो सामान। जीअं अखियुनि में पाणी ईंदसि, लिकाए करे आंसू जीअं ॿाहिरि निकिरंदो पियो हूंदो आहे कमरे मां, घर वारी चवंदा तव्हांजे लाइ हिकिड़ो पैगाम बि आयो आहे, न्यापो बि आयो आहे। पुछंदो अथसि चए कहिड़ो पैगाम आहे? चए मूंखे त चवण लॻा त पंहिंजे घोट खे चञाए तूं कम में कमी न छॾजांइ, असां मज़दूरी में कमी न छॾंदासीं। धन गुरु नानक, धन गुरु नानक। तूं पंहिंजी जेका यादि जी दृष्टि आहे, लिव जी कनेक्शन आहे, तूं उहो न टोड़ीजांइ, असां मज़दूरी में कॾहिं घाटो न कंदासीं, कॾहिं न। चवंदा आहिनि न, शाइर चवंदा न, हमारी बेवफाई पर भी वो इतना प्यार करते हैं, अगर हम बावफा होते तो क्या होता। असां वफ़ा त कयूं गुरु नानक जी चरणनि सां, गुरु नानक सां यारी त रखूं, पोइ ॾिसो गुरु नानक कीअं थो निभाए, कीअं थो वसीला थो ठाहे, कीअं असांजा ॾुखिया कम सवला थो करे। सत्संग जी गुरु नानक जे चरणनि सां ज़रूरु जुड़ो, ज़रूरु बाणी पढ़ो, भले केतिरा बि कम आहिनि न, सभिनि खे छॾे करे पहिरियों बाणी पढ़ो, पहिरियों सिमरन करो। पंहिंजी ज़िंदगी में इहो इम्पोर्टेंट कमु रखे छॾियो त असांखे ज़रूरु बाणी पढ़णी आहे। कुझु बि थी वञे, किथे बि हुजूं, भले हिंद हुजूं, सिंध हुजूं, घर हुजूं, ॿाहिरि हुजूं, बाणी पढ़णी आहे ज़रूरु, सिमरन करिणो आहे, गुरु नानक खे यादि करिणो आहे ज़रूरु। जिथे बि हुजूं पहिरियों कमु गुरु नानक खे यादि करिणो आहे, पोइ ॿिया कम। जेकॾहिं असांजो कारोबार या घर में माताऊं बिज़ी हूंदियूं